वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया प्रोग्राम फ़ैसले की घड़ी माहिया आफ्ताब मोगरी। मां हमेशा चवंदो आहियां त फ़ैसला थियण खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जिन फ़ैसलनि जो तारीख़ खे ऐं धरती धड़ियुनि खे इंतज़ारु आहे। फ़ैसले की घड़ी में अॼु अगरि ॻाल्हि कयूं त वॾा फ़ैसला थींदे नज़र अचनि पिया। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु वाज़े तौर ते कश्मीर जी सरज़मीन ते बीही करे अॼु चयो त पाकिस्तान जेका जंग आहे उन जी शिकस्त खां पोइ मोदी दुनिया में मुंहुं ॾेखारण जे लाइ किथे बि तयारु नाहे, छाकाणि त 7 जहाज़ करण खां पोइ न उहो यूनाइटेड नेशन जे इजलास में न सार्क ऐं ॿिया जेके बि आलमी सतह जा इजलास आहिनि उन में मुंहुं ॾेखारण लाइ तयारु बि कोन्हे, न ई वरी उन में पार्टिसिपेट करे पियो। अगरि ॻाल्हि कजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे फैसल राठौड़ आज़ादु कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडण खां पोइ उन हलफ़ खणी वरितो। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कजे त अपोज़िशन अॼु एहतिजाज कयो सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरों, पार्लियामेंट खां वठी करे उस ताईं वॉक कई। इन सां गॾोगॾु पंजाब जी हुकूमत जी तर्जुबान यानी कि उज़मा बुखारी इहा ॻाल्हि कंदे ॿुधायो त पाबंदी मड़ियल तंज़ीम जा 23 अरब 40 करोड़ जा वॾा असासा जेके आहिनि उन्हनि जा हथ कया आहिनि ऐं उन्हनि ते पाबंदी बि मड़ी आहे। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कजे त अक़वामी मुतहिदा ऐं जेको आहे सो फ़लस्तीन वारो जेको मामिलो आहे उहो वॾो अहम आहे। गॾियल क़ौमी सलामती काउंसिल जेको आहे सो ट्रम्प गज़ा जेको मनसूबा बंदी ऐं ठाराह जेको आहे उन ते अॼु ॻाल्हि कंदे वाज़े तौर ते चयो आहे त इहो वॾो अहम पेशरफ़्त आहे। हाणे जेको आहे सो गज़ा जो जेको नओं सिलसिलो हूंदो उहो बि वॾो अहम हूंदो। उन में सॼी दुनिया ऐं ख़ासि तौर ते अमरीका जेको आहे सो अॻिते वधी करे उते आम माण्हुनि जी जेकी सूरत हाल आहे उनखे बहितर करण में जेको आहे सो हथी वठाईंदी। ऐं इन सां गॾोगॾु उत्तर वज़ीरिस्तान में डेरा इस्माइल में खान में जेको आहे सो कार्रवाई कंदे भारती हिमायती याफ़्ता ख़ारजी 15 दहशतगर्द ख़ारजियुनि खे अॼु जेको आहे सो मारियो वियो ऐं जनम हासिलु कयो वियो, जेको वॾो अहम पाकिस्तान जी अफ़वाज जी सिक्योरिटी फोर्सिस जी अहम अॼु जेको आहे सो इहा कार्रवाई आहे। इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मोज़िज़ महिमान हीर सोब साहिब आहिनि, तर्जुमान सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवां जी वॾी महिरबानी। अवां वक़्तु कढियो। हाजी मुज़फ़र शजरा साहिब आहिनि, अॻूणा सूबे वज़ीर आहिनि, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, अवां जी वॾी महिरबानी। लाल माली साहिब आहिनि, साबिक़ रुकन आहिनि क़ौमी असैम्बली में, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, अवां जी वॾी महिरबानी। मोहम्मद अकमल साहिब आहिनि, सीनियर तज़िया निगार आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो, अवां जी बि वॾी महिरबानी। चइनी महिमाननि खे पंहिंजे प्रोग्राम में भली कार पियो चवां। सभ खां पहिरियां जेका सा ॻाल्हि अगर कजे त अकमल साहब, मैं आपकी जानिब आऊँगा, फरमाइएगा सर। बिलावल भुट्टो ने आज कश्मीर की सरजमीन में खड़े होकर आज जो बात की है वो बड़ी अहम है। उन्होंने कहा कि जंग में शिकस्त के बाद जो है मोदी कहीं पे भी मुंह दिखाने लायक नहीं रहा है और 7 जहाज़ गिरने के बाद किसी भी आलमी फोरम पे अब सामना करने के लिए मोदी नहीं आता। तो इससे वाज़े तौर पर ये पता है कि वो इस वजह से नहीं आ रहे क्योंकि उनको पता है कि हालिया जंग में जो है पाकिस्तान से उन्होंने शिकस्त खाई है। और उन्होंने ये भी कहा कि कहीं ना कहीं पाकिस्तान और कश्मीर जो इस वक्त भाई हैं और उनको जो एक आपस में लड़वाने की कोशिश की जा रही थी, अब वो भी नाकाम होती हुई नज़र आ रही है। अब पीपल्स पार्टी की हुकूमत कायम होने के बाद दहलीज पे लोगों को जो है सहूलतें मिलेंगी और उनकी डिमांड्स जो है पूरी होंगी। देखिए, सबसे पहले तो पीपल्स पार्टी को और बिलावल भुट्टो साहब को एक हुकूमत मुबारक हो। और कश्मीर में जिस तरीके से हाउस ट्रेडिंग करके हुकूमत ली गई है वो मेरे ख्याल में सारी दुनिया को पता है। मतलब अब तो बच्चों बच्चों को पता चल गया, पहले तो फिर भी थोड़ा बहुत पर्दा होता था कि कैसे चौधरी अनवारुल हक को जो है वो जो पहले पीटीआई के वजीर आजम थे, फिर बाद में जो है वो पीडीएम के वजीर आजम हो गए, और अब जो है वो नए जो वजीर आजम आए हैं वो पीपल्स पार्टी के आए हैं। तो इनके आने के ऊपर तो मैं कोई बहुत ज्यादा नहीं कर सकता, लेकिन ठीक है, एक सियासी जमात की तो बहरहाल वहाँ पे हुकूमत है, चैलेंजेस का सामना करना पड़ेगा। खास तौर पर पिछले दिनों जो वहाँ पे कश्मीर में जो एपिसोड हुआ है, जिसकी वजह से लोगों का जाहिर है हमारे जो पॉलिटिकल सिस्टम है या सियासी नुमाइंदों के ऊपर से एतबार उठ गया था, मुजाहरे वगैरह हुए थे। तो मेरे ख्याल में सबसे पहले इनको कोशिश यही करनी होगी कि उन लोगों का कॉन्फिडेंस जो है वो बहाल किया जाए, वहाँ पे जो तरक्याती काम है उनको किया जाए, या जो उनकी वो कमेटी थी जिसके मुतालबात थे उन मुतालबात को, जो जायज़ मुतालबात थे मेरे ख्याल में,
ان کو جو ہے وہ پورا کرنے کی کوشش کی جائے تاکہ کشمیر میں امن بحال ہو. کشمیر ویسے بھی آپ کو پتہ ہے دیگر علاقوں کے نسبت ذرا سینسٹیو ایریا اس وجہ سے ہے کہ اس میں پھر جو دوسرے انڈیا ہے اس کو بڑا پروپیگنڈے کرنے کا موقع مل جاتا ہے اگر وہاں پہ خدا نہ خاصا کوئی بھی انسرجنسی ہو. تو میرے خیال میں ایک بہت بڑا چیلنج ہے پیپلز پارٹی کی حکومت کے لیے کہ اس کو کس طریقے سے اب آگے لے کے بڑھتے ہیں. باقی رہ گئی بات مودی کی تو وہ تو اب دنیا کو منہ دکھانے کے قابل نہیں ہے, اور جس طریقے سے امریکن صدر جو ہے وہ بار بار اس کو مودی کو سناتے ہیں کہ یہ کیا ہو رہا ہے اور کس طریقے سے پاکستان کے ساتھ جو ہتھیار پاکستان نے انڈیا کے گرائے ہیں. تو اس کے بعد بالکل ایسا ہی ہے کہ انٹرنیشنلی جو ہے وہ انڈیا کی بالکل کوئی کریڈیبلٹی نہیں رہی ہے. پہلے جو وہ بڑا ایک اپنے آپ کو ٹھیکیدار بنا کے پھرتا تھا تو بہت اس میں کمی واقع ہوئی ہے. اور اب جو ہے وہ پاکستان کا ظاہر ہے, اسی وجہ سے آپ دیکھیں اردن کے شاہ حسین بھی پاکستان کا دورہ کر رہے ہیں, اور دیگر جو ممالک ہیں ان کے ساتھ بھی پاکستان کے انٹرنیشنل اچھے روابط جو ہے وہ بالکل پیدا ہو رہے ہیں. ساتھ ہی رہیے گا. میں لال مالی کی جانب جانا چاہوں گا. اقبال صاحب, لال مالی صاحب وری مہربانی وقت تھوڑے پروگرام جائے. سر اج जेका ॻाल्हि आहे वरी अहम आहे. बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु नरेंद्र मोदी खे वरी अदब बढ़ायो कश्मीर जे सरज़मीन ते बीह करे त किथे न किथे जेके जहाज़ किरण खां पोइ मोदी किथे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न रहियो, कंहिं बि वॾे मिड़ाके में अचण खां इन लाइ घबराए पियो त यकीननि उते जवाबु ॾियणो पवंदो, दुनिया पुछंदी, इंटरनेशनल मीडिया पुछंदी. पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे फैसल राठौड़ नए वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जो हलफ़ खणी वरितो. पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ कीअं पई ॾिसे? जी ॾिसो, सभ खां पहिरीं त जेका पाकिस्तान जेका जंग खटी आहे हिंदुस्तान खां, उन जो ज़िक्र गुज़िरियल 6 महीननि खां बार बार थी रहियो आहे. ऐं यकीनी तौर पर इहो इन ते पाकिस्तान खे फ़ख्रु आहे त हुन हिंदुस्तान खे जंग हराई आहे ऐं उन जा जहाज़ किराया आहिनि. पर उन जंग खटण खां पोइ जेको पाकिस्तान जी अवाम जे ख़िलाफ़ जेका जंग शुरू थी वई आहे, उहो कंहिंखां ढकियल छिपियल कान्हे. हाणे उहो जंग जो जेको रुख़ जेका आहे उहो बजाए असांजे दुश्मन जे, उहो असांजे आइन जी तरफ़ थी वियो आहे, असांजी जुडिशरी जी तरफ़ थी वियो आहे, असांजे अवाम जी तरफ़ थी वियो आहे. ऐं इहो जेको कश्मीर आहे उहो असां बजाए जो मक़बूज़ा कश्मीर खे फतह करणु या मक़बूज़ा कश्मीर खे उन्हनि जा कश्मीरियुनि खे हक़ वठी ॾियण जे जेका आहे ही पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जेका हाणे गॾिजी वञी फतह कयो आहे आज़ाद कश्मीर. हाणे इहो आज़ाद कश्मीर में 4 सालनि में 4थों वज़ीर आज़म तब्दील थियो आहे. ऐं उहो ई हार्स ट्रेडिंग ऐं ताक़त जे इस्तेमाल खां इहो दुनिया खे हिकिड़े अहिड़े खिते में जेको जिते मुख़्तलिफ़ दावाऊं आहिनि उते इहो करणु बिल्कुलु नथो सूहे ऐं इहो उते जी अवाम में वधीक जेको आहे वधीक पैदा कंदो जेका अहसासे कमतरी. उहे ई 6 महीननि खां पोइ इलेक्शन उते थियणी हुई. उनजे बावजूदि ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हाणे उहो ख्वाजा आसिफ़ साहब कल्ह हिकिड़ो ट्वीट कयो आहे त उनजो लबे लबाब इहो आहे त हाणे ॿुड़ी मरण जी ॻाल्हि आहे त जंहिं हुकूमत जे ख़िलाफ़ अदम एतमाद कई अथनि उन जो ई वरी हिकिड़ो वज़ीर खणी वरी पंहिंजो प्राइम मिनिस्टर ठाहे छॾियो आहे. त हाणे इहो मुल्क में इहे तजुर्बा, इहो मज़ाक़, इहे खिल भोग इहे हाणे बंदि थियण घुरिजनि. अवाम जो एतिराम करणु घुरिजे. ऑलरेडी तव्हां ॾिठो PTI जा ही जेके जेको पीपल्स पार्टी जी हुकूमत ठही आहे, इहो पीपल्स पार्टी जा जेके PTI जा जेके फेराइल मेंबर आहिनि, जेके जिन खे लोटो कयो हुयो, जेके नवाज़ लीग जा मेंबर आहिनि, हुन जे बुनियाद ते वञी ही हुकूमत ठाही आहे. ऐं ही हुकूमत पीपल्स पार्टी खे इन लाइ ॾिनी वई आहे त जेको हुन 6वीं ऐं 27वीं तरमीम में जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जे जेको विजन आहे उन खे कुर्बान कयो आहे. उन पंहिंजा क्रेडेंशियल्स जेके हुया त पीपल्स पार्टी का वरी अवामी पार्टी आहे उन खे कुर्बान कयो आहे. उन खां पोइ हाणे इहो मिलियो आहे. ऐं हाणे इहो 28वीं तरमीम जी बि तयारी तव्हां बाज़ गश्त ॿुधो था पिया, उहो बि आहे त हाणे वधीक हुकूमतूं ॾियो, असांजे गिलगित बल्तिस्तान बि ॾियो त असीं 28वीं तरमीम करे ॾींदासीं. इहो हिकिड़ो कारोबार आहे जेको हिन मुल्क में जारी आहे. ठीकु आहे सर. तव्हां चयो त अकबल साहब बि थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई, हाउस ट्रेडिंग जी ॻाल्हि कई, छांगामा वारी सियासत जी ॻाल्हि कई, ऐं अवां ॾिसो त पोइ वज़ारत हुकूमत में वज़ीर खे ई खणी करे ऐं प्राइम मिनिस्टर ठाहे छॾियो. ईअं न थियणु खपे हा. पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नुक़्ता नज़र छा आहे उहो यकीनी थोरी देरि में असांखे हीर सो साहिबा जॉइन कंदी, उन खां पुछी वठंदासीं. हाजी मुज़फ़र शजरा आहिनि. हाजी मुज़फ़र शजरा साहब,
पाकिस्तान मुस्लिम लीग नून वाकई इहो हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे जेका लाल माली साहब पिया ॻाल्हि कनि त 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी खां पोइ केपी उनजी माज़रत सां आज़ाद कश्मीर जी हुकूमत जेका आहे अवां उहा तोहफ़े में रखी छॾी पीपल्स पार्टी जे साम्हूं। ज़ाहिर आहे उहे असांजा इलाही आहिनि, हुननि असांखां डिमांड कई त असांखे मदद कयो, त पहिरियां हुननि असांजी मदद कई, हाणे हिननि जी मदद पीपल्स पार्टी वारनि जी मदद मुस्लिम लीग कई आहे। ऐं मुस्लिम पीपल्स पार्टी चाहे त पंहिंजो वज़ीर आज़म अचे, ऐं उहो तव्हां ॾिठो त वज़ीर आज़म अची वियो आहे पीपल्स पार्टी जो। ऐं कोशिशि कंदासीं त अमन अमान सां इहो पंहिंजो वक़्तु पूरो करे, छो जो 6 महीने खां पोइ इलेक्शन थियणी आहे, त अमन अमान सां थी वेंदो वक़्तु पूरो, त पोइ सुठी ॻाल्हि थींदी। असां चऊं था त पाकिस्तान में का अनरेस्ट न थिए ऐं पाकिस्तान में ख़ुशि असूली सां असां मुल्क खे हलायूं ताकी अॻियां मुल्क वधी हले। यानी कि जीबीजी जो इलेक्शन थियण वारी आहे, जीबी जी ॻाल्हि कयूं, गिलगित बल्तिस्तान जी ॻाल्हि कयूं, उहा बि पोइ 28वीं आइनी तरमीम जेका अचणी आहे उन में जेके वॾा अहम नुकात आहिनि जेके अञा ताईं साम्हूं त न आया आहिनि पर ज़ेर बहस थियनि पिया, छो जो वज़ीर आज़म भी चयो ऑन दी फ्लोर त कुझु शयूं रहिजी वियूं आहिनि जेके बिलावल भुट्टो साहब सां कोशिशि कंदासीं त वेही करे ॻाल्हायूं, जंहिंमें MQM जा तहफ़ुज़ात था। ऐं कल्ह सिहत वारे वज़ीर इहा वाज़े तौर ते ॻाल्हि कई त अगरि मक़ामी इदारनि खे जेको सही चइजनि हक़ूक़ उहे न मिलिया त पोइ 2 सूबनि ठहण खां को नथो रोके सघे। त कल्ह उन बाबुलंद आवाज़ सां जेका धमकी ॾिनी आहे, पोइ 28वीं आइनी तरमीम में इहे शयूं हूंदियूं? ख़बर न आहे 28वीं तरमीम छा थी थिए, तरमीमूं न थियणु खपनि कानून में, जेके बि तरमीमूं थियूं आहिनि। मां पर्सनल जेका आहे उनजे मां पर्सनल पार्टी जे लेवल ते न, पार्टी जी मर्ज़ी जीअं आहे असांखे त उनखे करिणो आहे, पर पर्सनल मां सम्झां थो त इहे तरमीमूं न थियणु खपनि, छो जो कानून हुजणु खपे ऐं कानून में काफ़ी घटितायूं थी वियूं आहिनि हाणे, ईअं न थियणु खपे। ऐं अॻियां बि जेकॾहिं ईअं कंदा, जेकॾहिं अवाम जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु वेंदा त पोइ ज़ाहिर आहे अवाम त हिनखे कोन बख़्शींदी न, कंहिंखे बि केर बि हुजे, चाहे असांजी हुकूमत हुजे या पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे। पीपल्स पार्टी वारा पर अवां बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पार्टी में रहिया ऐं वज़ीर बि रहिया, पर जेका लाल माली साहब ॻाल्हि कनि पिया त उहे पिया चवनि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे उन आइन खे ऐं केतिरा ई रहनुमा इहा ॻाल्हि यकीनी तौर ते फ्लोर ते बि कई आहे त दफ़न करे छॾियो 27वीं आइनी तरमीम में। वाकई लॻे पियो त अवां पहिरियां लाज़मी तव्हांजो नज़रियाती कारकुन बि रहिया पीपल्स पार्टी सां गॾु, वाकई 27वीं आइनी तरमीम में कोई भुट्टे जो जेको आइन हो उनखे अवां दफ़न कयो आहे PMLN? ऐं भुट्टो साहब हुजे हाणे ज़िंदा त सभिनी पीपल्स पार्टी वारनि खे अहिड़ा मोर्चा आहिनि त यादि कंदा सभई, पर भुट्टो साहब आहे कोन। सर हाणे मां उन रायो तव्हांखे गैर पार्लियामेंट लफ़्ज़ इहो तव्हांजो हज़ब था कयूं असां हिनखे नज़र हज़ब करणु खपे सर, कंहिंखे मुचड़ा हणण वारो लफ़्ज़ दुरुस्त न आहे, तव्हां हुनखे चयो आहे त भुट्टो साहब जेका हुजे हा न त ॻाल्हि थिए हा न ईअं। अच्छा, भुट्टो साहब त अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾे उते वेठो आहे। ठीकु आहे, इहे कोशिशि कंदासीं हुकूमतां, पीपल्स पार्टी इलाही आहे त असां ॿई मिली करे पाकिस्तान खे कंहिं नमूने सां तरक़ी याफ़्ता बनायूं। ईअं न थिए त माण्हू मोचड़ा हणनि असांखे, सभिनी खे मोचड़ा हणंदा। माण्हू ॾाढा तंग आहिनि, माण्हुनि में अंडरस्ट ॾाढी आहे, छो जो जेकॾहिं कानून पास थींदा आहिनि हमेशह माण्हुनि जे लाइ, अवाम जे लाइ, पर हिते कानून अवाम जे लाइ कोन पास थिया आहिनि, जेके बि थिया आहिनि अवाम जे लाइ कोन पास थिया आहिनि। इन करे माण्हुनि में बेचैनी ॾाढी आहे। मां पंहिंजी हुकूमत खे इंशाअल्लाह जॾहिं मुलाक़ात थी, कल्ह आयो शहबाज़ शरीफ़ साहब त हुनखे टाइम कोन हो, न त मां सोचियो पियो मां पंहिंजी दावत करे चवांसि त साईं ईअं न कयो त सुभाणे अवाम असांखे हिते घर में वेहण न ॾे। त मुंहिंजे ख़्याल में पर्सनल ॻाल्हि आहे त असांखे कोशिशि करणु खपे त अवामी खे जेका तकलीफ़ आहे उन्हनि ते असां अमेंडमेंट खणी अचूं कानून में, पोइ त माण्हू असांखे वाखाईंदा ऐं असांखे ख़ुशि थींदा। ऐं जेकर माण्हुनि जे ख़िलाफ़ु वियासीं त केतिरो ख़िलाफ़ु हलंदासीं, केतिरो ख़िलाफ़ु हली आख़िर त
चवंदा आहिनि एतिरे त रहंदी केतिरे रहंदी दोखी जी दीवार, इहा दोखी जी दीवार न रहंदी। सर धोखे जी दीवार त हिन वक़्तु अगरि ॾिठो वञे जेके वकील ऐं अॼु अपोज़िशन पार्लियामेंट खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं उन्हनि वॉक बि कई, एहतजाज बि कयो, जुमे ते उन्हनि मुल्क जी हड़ताल जी खाल बि ॾिनी आहे, त पोइ चइजे त तव्हां 27वीं आइनी तरमीम जेका आंदी आहे तव्हां चओ पिया तव्हां उनजे हक़ में आहियो, पर अपोज़िशन उनजे हक़ में न आहे। अपोज़िशन वारा इहे सभु कुझु वकील साहिब अलाए कनि अलाए करे ख़बर नथी पए असांखे त छा थींदो। बहरहाल मुंहिंजो जेको पर्सनल ख़्यालु हो त मां तव्हांखे ॿुधायां, ऐं इंशाअल्लाह ताला मां पंहिंजी हुकूमत खे वञी गुज़ारिश कंदुसि जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो त भई अहिड़ियूं अमेंडमेंट्स खणी अचो जंहिंमें अवाम जो फ़ाइदो थिए। हाणे इस्तिस्ना ॾियणु कंहिंखे इहो ठीकु न आहे, केर बि हुजे, अल्फ़ हुजे, बे हुजे, से हुजे, इस्तिस्ना केर बि कानून खां मथे कोई कोन्हे। त इन करे इहे ॾाढियूं ग़लति कुझु थियूं आहिनि जंहिंखे वापसि वठणु खपे मुंहिंजे ख़्याल में, त पोइ सुठो थींदो ऐं मुल्क हली बि सघंदो। बाक़ी न त पोइ हाणे अलाह मालिक आहे, ॾिसो कीअं थो हले मुल्क। लाल माली साहब मां ॾींदुसि हाजी मुज़फ़र शजरा बहसियत मुस्लिम लीग नून जे अॻवान जे, उहे चवनि पिया त कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंखे वापसि वठणु खपे ऐं ईंदड़ तरमीमूं अगरि थियनि थियूं त उन ते अगरि तहफ़ुज़ात सूबनि खे आहिनि त यकीन थोरो थिए PMLN जे बहसियत रहनुमा जे उहे बि साम्हूं अचनि त उन ते ॻाल्हि कंदा। पर हींअर जेका थोरी देरि पहिरियां ख़बर आई, अॼु अडेला जेल जे ॿाहिरां का बि बानी PTI सां मुलाक़ात जो ॾींहुं ई न हुयो, पर एतिरा कारकुन ऐं जेको आहे लीडरशिप पहुतल हुई, हींअर उते गिरफ़्तारी बि थियूं आहिनि। सम्झे वञे त जेको एहतजाज आहे उहो छदो मत सां जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया त कंदासीं, हाणे उन में आस्ते आस्ते थधि पवंदी पई वञे, या हिन वक़्तु जेके ग्रुप आहिनि PTI जे अंदरि उहे हिकु पेज ते कोन्हनि। आफ्ताब पहिरीं त आऊं शुक्रिया अदा कयां थो मुज़फ़र शुजरा साहब जो, जिन न सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो पर पंहिंजी अवाम में जेका बेचैनी आहे उन जो ज़बरदस्त तरीक़े सां ज़िक्र कयो आहे ऐं इहो ॿुधायो आहे त जेकॾहिं भुट्टो साहिब ज़िंदा हुजे हा त हींअर पीपुल्स पार्टी वारनि खे मोचड़ा हणंदा। अवाम में बेचैनी आहे, इहे तरमीमूं जेके आहिनि इहे अवाम जे लाइ न थियूं आहिनि। इहो जेको ग्राउंड ते जेको माण्हू चाहे पीपुल्स पार्टी जो हुजे चाहे नवाज़ लीग जो हुजे जेको अवाम सां जुड़ियल आहे उहो भली बि ॼाणे थो त इहे तरमीमूं जेके आहिनि इहे हुक्मराननि लाइ आहिनि ऐं इहे तरमीमूं जेके आहिनि अवाम लाइ न आहिनि, उनजो अवाम सां तालुक़ु न आहे ऐं अवाम में बेचैनी आहे। हाणे जेसिताईं तव्हां अडेला जेल जी ॻाल्हि कई त ॾिसो, जॾहिं आमरीतूं हूंदियूं आहिनि त अहिड़े क़िस्म जो कम थींदा आहिनि त पाकिस्तान जे मशहूर तरीन लीडर इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे उन खे आइसोलेशन में रखियो वियो आहे, उन जी अहलिया खे बुशरा बीबी खे आइसोलेशन में रखियो वियो आहे। 6 महीना थी था वञनि, उहे मुलाक़ातूं अलाउ नथो थियनि। असीं हाई कोर्ट विया आहियूं, हाई कोर्ट बि अहकामात ॾिना आहिनि त इन जी ऐं इवन जेका आहे KP जो चीफ मिनिस्टर आहे सलमान अकबर राजा साहब आहे जेको ख़ान साहब जा वकील आहिनि, हुननि जूं मुलाक़ातूं नथियूं करायूं वञनि। जेसिताईं तव्हां जेको चयो त छा इहो थधि पइजी वई आहे, त मुंहिंजो नाहे ख़्यालु त हाणे इन हुकूमत खे को इहो 27वीं तरमीम जेको आहे आसानी सां हज़म थियण ॾींदा। उनजो आगाज़ सिंध खां थी चुको आहे। जहिड़े तरीक़े खां सिंधियाणी तहरीक जूं हज़ारे औरतुनि पंहिंजी जुरत जो मुज़ाहिरो कंदे हैदराबाद में मुज़ाहिरो कयो आहे ऐं हुकूमत वरी बेशर्मी सां सिंध हुकूमत उन्हनि नियाणियुनि ते ऐं जेके उन्हनि जी अॻुवाणी कनि था पिया उन्हनि ते केस दाख़िल कया आहिनि। ॿिए पासे वकीलनि जा जेके आहिनि कन्वेंशन्स थियनि था पिया उहो सखर में थी चुको आहे। टे पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो सर मां इहो ई सवाल थो पुछणु चाहियां त ठीकु आहे, अवां ज़िक्र करे विया त इहो मुख़्तलिफ़ वकला सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक जेके बि आहिनि, अवां किथे आहियो सर? जी बिल्कुलु, अॼु बि तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे बैनर जे हेठि सुप्रीम कोर्ट जे साम्हूं एहतजाज थियो आहे ऐं इहो ईंदड़ जुमे ते पूरे पाकिस्तान में जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इत्तेहादी पार्टियुनि जो जेको आहे पंहिंजो एहतजाज जो सॾु ॾिनल आहे, उहो मोस्ट प्रोबेबली 21 तारीख़ थींदी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुसलसल एहतजाज में आहे। तव्हां त हाणे जी ॻाल्हि था कयो, 3 सालुनि खां
मुसलसल एहतजाज में आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जा सदर हज़ारे हिकिड़ी हक़ीक़त कारकुन तई थी वियो। अगरि चइजे हर जॻह ते हूंदो आहे, पीपल्स पार्टी में बि ग्रुप आहिनि, ईअं नाहे त न आहिनि, पर PMLN में बि आहिनि, पर जेके तव्हां वटि हिन वक़्तु ग्रुपनि मां ग्रुप पैदा थी विया आहिनि जेके हिन वक़्तु हक़ में आहिनि त हुकूमत सां ॻाल्हियूं कजनि ऐं अॻिते वधिजे, KP जी हुकूमत खे अॻिते हलाइजे, KP जे माण्हुनि जे लाइ जेको आहे सो विफ़ाक़ सां मुहारो न टकाइजे। ऐं ॿियो ग्रुप इहो आहे वाज़े तौर ते जेको इहो नथो सम्झे त विफ़ाक़ सां या हुकूमत सां कंहिं बि नुक़्ते ते ॻाल्हियूं नथी सघनि। हिकु त ॿ इहे ग्रुप आहिनि, पर उन्हनि में ग्रुपनि में जेके हिकिड़ा वुकला खे जी मुखालिफ़त था कनि, हिकिड़ा जेके पुराणा PTI आहिनि रहनुमा या अॻवान, उहे उन सां वेहण जे लाइ तयारु न आहिनि। त इहे आख़िर ग्रुप बंदी कीअं ख़तमु थींदी? आतम इहो ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ कॾहिं बि ॻाल्हियुनि सां इनकार न आहे कयो, पर हमेशह ॻाल्हियूं उन्हनि सां थींदियूं आहिनि जंहिं वटि को इख्तियार हुजे। हाणे तव्हांखे चङी तरह खां ख़बर आहे, ख्वाजा आसिफ हिकिड़ो दफ़ो न पर बार बार रिपीट करे चवंदो रहियो आहे त ही हुकूमत हाइब्रिड हुकूमत आहे। ऐं अतुल मिनल्ला साहब चयो हाइब्रिड जो मक़सद ई आमियत हूंदो आहे। त हिन मुल्क में हिन वक़्तु आमियत आहे। ही मौजूदा जेका तव्हांखे ख़बर हूंदी, जेको पाकिस्तान जो आइन हो उन में ट्राइकॉमी ऑफ पावर ही, उन में पार्लियामेंट ही, उन में एग्जीक्यूटिव ही, उन में जुडिशरी ही। पहिरीं पंहिंजो पार्लियामेंट खे तबाह कयो वियो। तव्हां ॾिठो कहिड़े नमूने पार्लियामेंट ते राति जे अंधेरे में रेड करे माण्हुनि खे गिरफ़्तार कया विया, लेजिस्लेटर्स खे खयूं वियो, कहिड़े नमूने मोचड़ा हणी ऐं अखियूं बंदि करे अगवा करे ज़बरदस्ती 6वीं तरमीम पास कराई वई। पोइ अदलिया खे पंहिंजो आहे हाणे बाक़ाइदा जेको आहे महकूम बनायो वियो आहे, एग्जीक्यूटिव जी ब्रांच बनायो वियो आहे। हाणे जेका एग्जीक्यूटिव आहे उन जूं मीटिंगूं केरु हेड करे थो, उन में तव्हांखे ॿुधण में ईंदो त उन्हनि खे ख़बर ई कान हूंदी आहे त इहे अमेंडमेंट्स किथां थियूं अचनि। त पाकिस्तान खे मुकमल तौर ते इहा ॻाल्हि थी वई नुक़्ते नज़र अवां जो जेको हुकूमत जी ॻाल्हियुनि ऐं ॿोलियुनि वारो, पर तव्हांजे अंदरि जेके ब्लॉक्स ठही विया आहिनि उन जो अगरि तव्हां ॿुधायो त जेके जी मां उनखे अचां पियो न, ॾिसो उनजे बावजूदि तव्हां ॾिठो पाकिस्तान तहरीक इंसाफ जी पार्लियामेंट्री पार्टी हुजे, उहो साबित क़दम रही आहे। उन्हनि ज़बरदस्त उते पार्लियामेंट में बि एहतजाज कयो आहे ऐं पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो आहे। हू ॿार बि मुतहद आहे। इमरान ख़ान असांजो लीडर आहे ऐं इमरान ख़ान जी अॻवानी में सभु मुतहद आहिनि ऐं यकीनी तौर ते छोटा मोटा इख़्तिलाफ़ात हर पार्टी में मौजूदु हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो, तव्हांखे रोज़ ॿुधण में ईंदो त फरेल टालपुर साहिबा ऐं बिलावल साहिब में इख़्तिलाफ़ आहिनि, बिलावल में ऐं ज़रदारी साहिब में बि थी वेंदा आहिनि। ओॾे मरियम नवाज़ ऐं उनजे चाचे में इख़्तिलाफ़ आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदो त हू चाहे पई मरियम नवाज़ त कंहिं नमूने हू प्राइम मिनिस्टर थिए ऐं इन करे शहबाज शरीफ़ सां इख़्तिलाफ़ात आहिनि। इहे पार्टी जा इंटरनल मामलात आहिनि, हलंदा रहंदा आहिनि ऐं इन में का वॾी ॻाल्हि नाहे। बिल्कुल वही गाल है। अकबल साहब, मैं आपकी जाने पाऊँगा कि इस वक्त जो पार्लियामेंट के से आज वॉक करते हुए एहतजाजन वॉक थी वो सुप्रीम कोर्ट तक आए, मगर उस तरह से मूवमेंट बनती हुई नज़र नहीं आ रही। पाकिस्तान तहरीक इंसाफ के साबिक़ रुकन लाल माली साहब कह रहे हैं कि इख्तिलाफ़ात तो अपनी जगह पे हैं, हर जगह पे होते हैं। उन्होंने PMLN का भी जिक्र किया। फरमाइएगा कि जो इस वक्त इख्तिलाफ़ात शिद्दत अख्तियार कर गए हैं, आपको भी पता है कि कुछ लोग जो सिंध के सदर को सरे से मान ही नहीं रहे, कुछ चेयरमैन पाकिस्तान तहरीक इंसाफ को मान ही नहीं रहे, बैरिस्टर गौर को, कुछ लोग जो है जो इस वक्त वकला रहनुमा हैं उनको ऑन करने के लिए तैयार नहीं है। तो पाकिस्तान तहरीक इंसाफ के अंदर जो ये ब्लॉक्स बन गए हैं, तो अब आगे जाके इस मूवमेंट का, एहतजाज का किसके पीछे लगे, क्योंकि अब लीडर तो है नहीं, सारे लीडर बने हुए हैं। देखें, आपकी बात में बिल्कुल वजन है। PTI की अगर हम बात करें तो इस वक्त एक लीडरलेस पार्टी हो चुकी है, और जिसमें नो डाउट के मुख्तलिफ धड़े हैं। लॉयर्स का अलग धड़ा है और पार्लियामेंटेरियन जो हैं वो अलग धड़ा बन चुके हैं। इवन पार्लियामेंटेरियंस के दरमियान भी इख्तिलाफात मौजूद हैं। और उसके बाद इनके जो सोशल मीडिया के जो लोग हैं, ख़ास तौर पर जो बाहर मुल्क के बैठे हुए हैं, उन लोगों में भी जो है ना वो आपस में इख्तिलाफात जो है वो शुरू हो चुके हैं। यानी इवन वो इमरान रियाज खान और शहबाज गिल और वो आदिल राजा और उन लोगों के भी अब आपस में एक दूसरे से ही जो है वो इख्तिलाफात शुरू हो रहे हैं। तो बज़ाहिर नज़र ये आ रहा है कि इस वक्त अगर हुकूमत की बात की जाए, चाहे पीपल्स पार्टी हो या PMLN हो, वो अपनी कानून साजियाँ करने में मसरूफ़ हैं। तरमीमें तो इस तरह आ रही हैं, माजी में हमने कभी सोचा भी नहीं था कि इस तरह भी तरमीमें आती है।
ہمیں یاد ہے 18ویں ترمیم کے اوپر پورا تقریباً 1 سال کے قریب لگ گیا تھا، اس کے اوپر تمام کنسنسس ڈیولپ کیا تھا، ایک ایک شک کے اوپر جو ہے وہ باقاعدہ سوچا گیا تھا اور اس کے بعد اس کو آئین میں ڈالا گیا تھا۔ اب تو یہ ایسے ہو گیا، ایسے تو عام قانون سازی جو ہے نا وہ بھی نہیں ہوتی جس طریقے سے ہمارے ماشاءاللہ آئین کا حلیہ اب بگاڑ دیا گیا ہے، اور جو عدلیہ ہے اس کو ایگزیکیوٹو کے انڈر لے آئے ہیں، تو اکانومی آف پاور تو نو ڈاؤٹ بالکل جو ہے وہ کمپرومائز ہو چکی ہے، لیکن حکومت اپنے راگ گا رہی ہے، پی ٹی آئی اپنے اختلافات کا شکار ہے، لیکن اس میں جو عوام ہے اور جو بزنس کمیونٹی ہے وہ کس طرف جائے، وہ کس سے فریاد کرے، یہ سمجھ میں نہیں آ رہا ہے، کیونکہ ہماری جو اکنامک ڈیولپمنٹ کی اگر میں بات کروں تو وہ رک چکی ہے۔ زراعت کا حال آپ کے سامنے، کپاس کی ہماری پروڈکشن ڈاؤن ہوتی جا رہی ہے، اس کے بعد چینی مہنگی ہوتی جا رہی ہے، آٹا مہنگا ہوتا جا رہا ہے، اور جو ہے وہ اور سر کی جو سنگل ڈیجٹ، یہ جو جو ہمیں آسان طریقے سے پارلیمنٹ کے ممبران اور خاص طور پر حکومتی بینچوں پہ بیٹھے ہوئے لوگ سنگل ڈیجٹ کی جو بتاتے ہیں کہ سنگل ڈیجٹ میں مہنگائی آ چکی ہے، اور پہلے جو تھا گراف کہاں تھا، اب گراف کہاں ہے، جو آپ بتا رہے ہیں کہ اب چینی نایاب ہو چکی ہے، بلوچستان میں مل نہیں رہی، کراچی میں مہنگی ہو چکی ہے، سندھ کے مختلف اضلاع میں مہنگی ہو چکی ہے، پنجاب میں مہنگی ہو چکی ہے، تو یہ جو سنگل ڈیجٹ کا یہ جو پی ایم ایل این والے گانا سناتے ہیں ہمیں جو ہے نصرت فتح علی خان والا، آپ کو سمجھ میں آتا ہے اس کے علاوہ یا کچھ؟ نہیں دیکھیں، اصل میں وہ جو کم ہونے کی بات کر رہے ہیں نا، تو 2024 کی اگر میں بات کروں، 2023 کی بات کروں، تو اس وقت تو ریکارڈ ہائی تھی نا، 39% کے اوپر بھی جو ہے نا وہ انفلیشن کا فگر گیا تھا۔ اب جو ہے وہ اگر 39 کے مقابلہ اگر ہم نے کرنا ہے تو پھر اس کے لیے تو زمین اور آسمان کا فرق ہو جائے گا نا۔ تو 39 کے مقابلے میں ہماری مہنگائی کم ہوئی ہے، 39% کے مقابلے میں، لیکن اگر اس کو ہم 2018 2019 یا اس سے پہلے کے وقتوں سے کمپیئر کریں تو زمین آسمان کا فرق ہو چکا ہے۔ لوگوں کے پاس جو ہے وہ ٹرانسپورٹ کرایہ دینے تک کے پیسے نہیں ہیں، 2 وقت کی روٹی کھانے تک کے پیسے نہیں ہیں، ان امپلائمنٹ ہماری جو ہے وہ بڑھتی جا رہی ہے، اسی طریقے سے غربت کی شرح میں خطرناک حد تک اضافہ ہو گیا، آدھی آبادی جو ہے وہ غربت کا شکار ہو گئی ہے۔ تو ان چیزوں کے اوپر جو ہے وہ فوکس کرنا چاہیے، چاہے حکومت ہو یا اپوزیشن ہو، لیکن آپ دیکھیں دونوں کی پرائرٹیز اپنی اپنی ہیں، کوئی حکومتیں بنا رہا ہے، کوئی کانسٹیٹیوشنل پیکیجز لا رہا ہے، کوئی جو ہے وہ عوام کا پیکیج کوئی نہیں لا رہا۔ حاجی مظفر شجرا کی طرف جاؤں گا سر، یہی آپ کے سوالات دیکھیں صاحب۔ حاجی صاحب ٹھیک ہے، یہ تو آئینی جنگ جو ہے، مختلف پیکیجز کی جو بات آپ کر رہے ہیں، اب 27ویں آ گئی، 28ویں آ گئی، مگر سر 28 روپے 27 روپے کلو آٹا اور چینی اور آلو اور پیاز اور بھنڈی کیسے ملے گی، یہ آپ نہیں بتا رہے۔ آپ 26 روپے کلو کچھ بتا دیتے، 28 روپے کلو کچھ بتا دیتے، کو 25 روپے میں ॿुधायो आहे، को 26 रुपए में ॿुधायो आहे। इहा ॻाल्हि करण खां अवां कासर आहियो, पर अवां चओ पिया त 27वीं तरमीम बि अचे, 28वीं बि अचे, 29 बि अचे, 30 बि अची वञे, पर खंड मिले कोन पई। नहीं, कोशिशि त असां कयूं था त इहे घटिजी वञनि सभु शयूं ऐं अवाम खे फ़ाइदो थिए। इन में काफ़ी महिनत कई आहे नवाज़ शहबाज शरीफ़ साहिब, मरियम नवाज़ साहिबा, उन्हनि ॿिन्हिनि में काफ़ी महिनत कई आहे। रहियो सुवाल इहो, तव्हां अॻोड़े माली साहिब खां मां माफ़ी वठंदुसि त ख़ान साहिब जेको आहे उनखे सियासत कोन थी अचे, जेके अचे हा त हिस्ट्री पढ़े हा त पाकिस्तान जी हिस्ट्री कहिड़ी थी आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़े माण्हू खे फांसी ॾेई छॾियऊं त उन सां कुझु लेन देन करे पंहिंजे वर्करनि खे न माराया। मां बि रहियो आहियां PTI में, ऐं हमेशह यलगार न थींदी आहे। पार्टी हमेशह चइबो आहे त बाबा स्ट्राइक कबी आहे, शटर डाउन हड़ताल कबी आहे या पयाजाम हड़ताल कबी आहे, यलगार कहते न कबी आहे। वर्कर काफ़ी वीचारा मायूस आहिनि उन्हनि जा बि, पर हलो उन्हनि जो पंहिंजो मसइलो आहे। बाक़ी इहो जेको तव्हां महांगाई जी ॻाल्हि कई त महांगाई आहे, महांगाई घटि कोशिशि थिए पई, कोशिशि कयो पिया घटि थिए, अलाह कंदो महांगाई घटि थींदी, अवाम खे काफ़ी। सर पर तव्हांजो त तवजो 27वीं आइनी तरमीम खां पोइ तव्हांजे वज़रा जो, तव्हांजे वज़ीर आज़म जो, असांजे वज़ीर आज़म जो हिन वक़्तु 27वीं आइनी तरमीम खां पोइ 28वीं आइनी तरमीम ते ई आहे, ऐं ज़ोर आहे त हाणे 28वीं आइनी तरमीम खे बि जल्द जल्द आणियो वञे, छाकाणि जेके 27वीं आइनी तहरीरुनि में छिकूं रहिजी वयूं उहे उन में पूरियूं करणियूं आहिनि शर्त, त पोइ सम्झी सघो पिया त 28वीं आइनी तरमीम ते तवजो आहे अवां जो, बजाए जो अवाम जे लाइ का जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया
जेका असां बि चऊं पिया त का शइ सस्ती थी आहे खाइण पीअण जी पेट्रोल जी डीज़ल जी उन्हनि शइ ते तवजो आहे ई कान असां मां त चयुमि न पहिरें ॻाल्हि त असां गवर्नमेंट सां असां मिलियासीं इनशा ताला त असां सभु ॻाल्हियूं इहे कंदासीं हुननि सां बहरहाल स्काईलैब हाणे अचे थी 28 तारीख़ त कॾहिं ईंदी ख़बर न आहे असांखे मूंखे ख़बर कोन्हे त कॾहिं अचे थी बहरहाल जेकर आई अनक़रीब सर हुन में तयारियूं उन जूं हलनि पियूं ऐं उनजे लाइ अवांजो वज़ीर क़ानून जेको आहे ऐं हुनजी टीम उहा हिन वक़्तु 28 आइनी तरमीम खे जेको आहे सो तयारु करण में मसरूफ़ आहे लॻे ईअं पियो त चंद ॾींहंनि में ई साम्हूं अची वेंदो हुनजो मुसदो यानी कि जेका तयारी कनि पिया ॾींदा त कोन पर जेके हिन वक़्तु मुख़्तलिफ़ ज़राया जेके कोट कनि था ख़बर त उन में सूबनि खां जेके वज़ारतूं आहिनि उहे वठण जो बि फ़ैसिले जो जेको वॾो ज़ोर आहे उहो आहे त विफ़ाक़ खे उहे ॾिनियूं वञनि हुनजो कमांड एंड कंट्रोल साईं तव्हां ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदा आहिनि असां सिंधियुनि जी पार्टी आहियूं ऐं सिंध जो असां आवाज़ आहियूं 196 मुल्क आहिनि हुन में हिकिड़ो सफ़ीर सिंधी कोन्हे ऐं सिंध वफ़ाक़ी गवर्नमेंट हिकिड़ो सिंधी सवाइ असांजे दीवान साहिब खां ॿियो को सिंधी मिनिस्टर कोन्हे त इहे ॻाल्हियूं जेके थियनि थियूं त पोइ हर को चए थो सर केलदास कोहिस्तानी त मिनिस्टर त न आहे न उहो त स्टेट जो हिकिड़ो चइजे त उहो उनखे उहिदो आहे सवाइ झंडे वारी गाॾी जे पहिरियां 2 टे ॾींहं पहिरियां मुंहिंजे प्रोग्राम में ई सेनेटर साहब उन ॻाल्हि कई त को अक़लियत जो को वज़ीर कोन्हे को 27 आइनी तरमीम में उन तजवीज़ बि ॾिनी ऑन दी फ्लोर ते त को अक़लियत मां को फुल वज़ीर हुजे जीअं सिंध में आहे केपी में बि थियणु खपे पंजाब में बि थियणु खपे ऐं विफ़ाक़ में बि थियणु खपे पर हुते को वज़ारत अलाए छो अक़लियतनि ते एतमाद न आहे अवां जो PMLN जो असां वटि त खे कयो अथऊं न दीवान साहिब खे मिनिस्टर कयो अथऊं वफ़ाक़ी मिनिस्टर आहे केरु ऐं नुमाइंदगी आहे हुनजी केरु आहे सर मिनिस्टर केरु आहे सुठो माण्हू आहे तमामु सुठो केलदास कोहिस्तानी मिनिस्टर न आहे सर जी केलदास कोहिस्तानी मिनिस्टर न आहे उनजी त मिनिस्टर ॿुधंदो बि कोन्हे स्टेट मिनिस्टर आहे न स्टेट मिनिस्टर आहे न सेनेटर दिनेश कुमार कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजे प्रोग्राम में सेनेटर दिनेश कुमार हुयो उन चयो त भॻल गाॾी ऐं झंडे वारी गाॾी जेका ॾिनल आहे त उन में तव्हां ईअं नथा सम्झंदो त कंहिं अक़लियत जे कंहिंखे वज़ीर तव्हां करे छॾियो आहे उन वीचारे जी त को वज़ीर बि कोन थो ॿुधे न ईअं अहिड़ी ॻाल्हि कोन्हे उनजी सभु बैरिस्टर ज़मीर गुमरो आहिनि सेनेटर बैरिस्टर ज़मीर गुमरो साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि कानूनदान आहिनि वॾी महिरबानी ज़मीर गुमरो साहब ऐं वक़्तु ॾियो प्रोग्राम जे लाइ हिकु त सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि त अॼु बिलावल भुट्टो जेका कश्मीर में ॻाल्हि कई आहे त अॼु नरेंद्र मोदी जेको आहे मुंहुं ॾेखारण जे लाइ परॾेही कंहिं बि दौरे ते इन लाइ बि नथो वञे छाकाणि त 7 जहाज़ किरण जो सवाल यकीनी थींदो ऐं कश्मीर में वज़ीर आज़म जेको आहे फैसल राठौड़ जेको आहे अॼु हलफ़ खणी वरितो अॼु वॾी कामयाबी सम्झे पई पाकिस्तान पीपल्स पार्टी कश्मीर में वापसि वज़ीर आज़म ज़ाहिर आहे फॉरेन पॉलिसी जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब फॉरेन मिनिस्टर रहियो आहे त ज़ाहिर आहे कश्मीर में बि तक़रीर करे रहियो त ज़ाहिर आहे पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा रिसेंट जेका मई में इंडिया सां वार थी आहे उनजे बारे में स्टेटमेंट आहे एज़ फार एज़ कश्मीर इज़ कंसर्न कश्मीर जो जेको तालुक़ु आहे उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे पई त असांखे ज़ोरीअ जेको आहे सो असांजो मैंडेट जेको आहे सो उते कुचलियो वियो हो उन जे करे जेको आहे सो जेको इलेक्टेड प्राइम मिनिस्टर हो उहो उन सूरत हाल खे मुंहुं न ॾेई सघियो उन जेके इशूज़ आहे उहे एड्रेस न कया उन जे करे उते मूवमेंट उथी नौजवान उथा एक्शन कमेटी जेको आहे सो मुतालबा रखिया झगड़िया थिया जहिड़ा थिया उन जे करे मौजूदा सूरत हाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा ज़िम्मेवारी खणी वरिती आहे त कश्मीर जा जेके इशूज़ आहिनि उनखे असीं एड्रेस कंदासीं छो त कश्मीर जेको आहे सो स्ट्रेटेजिक पॉइंट आहे पाकिस्तान जी उन्हनि जे करे इहा ज़िम्मेवारी खणी आहे न त 7-8 महीननि खां पोइ जुलाई में जेको आहे सो उते इलेक्शन्स आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे थी त जेका गवर्नमेंट जी फेल्यूर हुई उनखे जेको आहे सो वधीक जेको आहे सो पोस्टपोन नथो करे सघिजे त इलेक्शन जल्दी आहिनि पर उनखे असीं प्राइम मिनिस्टर खे हटायोसीं नो कॉन्फिडेंस जे ज़रिए जेको लीगल प्रोसेस आहे ऐं उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो वज़ीर आज़म हाणे इहा ज़िम्मेवारी पंहिंजे कुलनि ते खणी वरिती आहे ऐं असीं हिनखे निभाईंदासीं ज़मीर साहब सम्झो पिया त 8 महीननि में को वॾी तब्दीली अॼु जेका बिलावल भुट्टो साहब बि ॻाल्हि कनि पिया ऐं प्राइम मिनिस्टर फैसल राठौर साहब बि चवनि पिया त दर ते वञी माण्हुनि खे जेको आहे सो उनजा हक़ूक़ फ़राहम कंदासीं त इहे कीअं करे सघंदो 8 महीननि में या 6 महीननि में छाकाणि त वॾी चैलेंजिस आहिनि कश्मीर जे अंदरि ऐं उते जेका पोयनि ॾींहंनि में विगोड़ थिया उन विगोड़नि जो बि जेके आॾो डिमांड्स हुयूं जेके मुतालबा हुआ उहे बि वॾा अहम हुया उहे कीअं पूरा थींदा
पार्टी के टास्क थिया एक्शन कमेटी में टास्क में असीं शामिल हुआसीं असांजे जेका लीडरशिप की पंहिंजो राजा परवेज़ अशरफ कमर बन्ना कायरा ऐं ॿिया लीडर्स हुन में शामिल हुया ऐं जेके टास्क थियूं उहे जेको आहे सो जेके इशूज़ हुया कश्मीर जा उन ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सहमत हुई त जेके एजुकेशन के हवाले सां जॉब्स के हवाले सां हेल्थ के हवाले सां जेके इशूज़ आहिनि उहे कश्मीर जा हल थियणु घुरिजनि ऐं फेडरल गवर्नमेंट सां जेके लाॻापा आहिनि कश्मीर काउंसिल के थ्रू उहे बि जेको आहे सो जेके फाइनेंशियल इशूज़ आहिनि कश्मीर जा उहे बि हल थियणु घुरिजनि उन्हनि जे करे जीअं त असीं कोalition गवर्नमेंट में ऑलरेडी आहियूं उन जे करे असीं गवर्नमेंट वरिती आहे त इन्हनि 8 महीननि में असीं जेका का बुनियादी तब्दीली आणे सघंदासीं कश्मीर में उहे बुनियादी जेका मसइला आहिनि उनखे एड्रेस करे सघंदासीं। सर ॿियो वॾो अहम सवाल 27वीं आइनी तरमीम जी पास थियण खां पोइ अॼु जेको आहे सो जेको मुख़्तलिफ़ ज़राया ख़बर ॾियनि पिया त 28वीं आइनी तरमीम जी तयारी वफ़ाक़ी वज़रा जे तरफ़ां थी चुकी आहे ऐं उन में अहम नुकात आहिनि। थोड़ी देरि पहिरियां हाजी मुज़फ़र चजरा ऐं लाल माली साहब बि हिन ॻाल्हि ते ॻाल्हि कनि पिया त घटि में घटि इहो त तय आहे त 27वीं आइनी तरमीम खां पोइ 28वीं आइनी तरमीम जेका ईंदी उन जे मातहत जेको आहे सो तव्हांखे तोहफ़े में इहा कश्मीर जी हुकूमत मिली 27वीं आइनी 28वीं तरमीम में अवां छा ॾियणु वञो पिया छा ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ऐं मीडिया ते 27वीं तरमीम में हिन पुछो आहे छा पढ़ी अथव उन में आहे छा 27वीं तरमीम में जेको आहे कुल 3 ॻाल्हियूं आहिनि जी उन में हिकिड़ो आहे त असीं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड क़ाइमु करे रहिया आहियूं जेका चइनी सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते मुश्तमिल हूंदी। ठीकु आहे इहो चार्टर ऑफ डेमोक्रेसी में सभिनी पार्टी जो मुतालबो हो सुप्रीम कोर्ट आमरत जो निशान बणिजी चुकी आहे उहा वज़ीर आज़म खे हटाए थी वज़ीर आज़म खे फांसी ॾिए थी ऐं पार्लियामेंट ऐं एग्जीक्यूटिव जे कम में इंटरफियरेंस करे थी उन जे करे चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ ऐं सिविल सोसाइटी थोरे वकीलनि तयूं कयूं त असीं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड जेको आहे ठाहींदासीं ऐं सुप्रीम कोर्ट खे सिविल ऐं क्रिमिनल अपीलेट जुरिसडिक्शन ॾींदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते अमल कंदे 27वीं तरमीम जी हिमायत कई ऐं ॿियो उन में निकितो आहे जजिस जे ट्रांसफर जो पर पाकिस्तान पीपल्स पार्टी चयो जजिस जी ट्रांसफर गवर्नमेंट नथी करे सघे जुडिशियल कमीशन ऑफ पाकिस्तान कंदी ऐं उन में उन हाई कोर्ट जो जज जंहिंखां ट्रांसफर थो थिए ऐं जंहिं हाई कोर्ट में वेंदो उहे 2 चीफ जस्टिस वेंदा। हालांकि इंडिया में इहो प्रोविजन आहे त सदर कंहिं जज खे हाई कोर्ट जे जज खे कंहिं बि वक़्तु हाई कोर्ट में ट्रांसफर करे सघे थो। असीं इहो बि नुक़्तो ॿुधायोसीं। टियों नुक़्तो 243 जे बारे में आहे इहा आहे टोटल जेको आहे सो 27th अमेंडमेंट इन जे कहिड़े नुक़्ते ते हिनखे एतिराज़ आहे उहो त पुछो न पढ़ी अथऊं सही बिल्कुलु 27th अमेंडमेंट कई आहे जेका 28th अमेंडमेंट इहो ॾिसो छो आहे उन जूं ॻाल्हियूं पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे हलाईंदियूं रहंदियूं आहिनि असां वटि अहिड़ी को प्रपोज़ल कोन आयो आहे न वरी असांखे जेको आहे चयो वियो आहे छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ 2/3 मेजॉरिटी गवर्नमेंट वटि आहे बि कोन ऐं उन खां सवाइ अमेंडमेंट थी बि कोन थी सघे ऐं फ़िलहाल इहे जेके वज़ीरनि जूं ॻाल्हियूं आहिनि इहे इरेस्पॉन्सिबल आहिनि उहे जेको आहे सो अमेंडमेंट ईअं कोन थींदी आहे सवली ॻाल्हि कोन हूंदी आहे उन में कंसेंसस जोड़ो पवंदो आहे ऐं उन में इशूज़ जेको आहे अवाम खे ॾाढो आणा पवंदा आहिनि जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजे ट्वीट जे ज़रिए सभई इशूज़ 27वीं तरमीम जा अवाम खे ॾाढो ई आणिया। असीं NSC ते जेको आहे को कॉम्प्रोमाइज़ न कयो असीं डिवोल्यूशन ते कोन कयो असीं मैजिस्ट्रेसी ते कोन कयो 18वीं तरमीम ते कोन कयो बाक़ी इहे 3 नुक़्ता आहिनि 27th अमेंडमेंट। प्राइम मिनिस्टर तव्हांखे यादि हूंदो त फ्लोर ते चयो त मां बिलावल भुट्टो MQM जा जेके तहफ़ुज़ात आहे त बिलावल भुट्टो साहब खे ऑन बोर्ड वठंदासीं ऐं पीपल्स पार्टी खे उन सां ॻाल्हियूं थी सघजनि थियूं सिंध में जेके मसाइल आहिनि उन्हनि जे तरफ़ उन्हनि निशानगी बि कई। वरी अॼु कल्ह पाकिस्तान मुत्तहिदा क़ौमुनि पाकिस्तान जे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ पीपल्स पार्टी जो बि रद्द अमल आयो ऐं हुन चयो त सूबे खे 2 हिसनि में विराइण वारी ॻाल्हि बि कई। पोइ चइजे त इहे जेके हिन वक़्तु MQM जे तरफ़ूं बयानु प्राइम मिनिस्टर जो बयानु 28वीं तरमीम जो अचणु नून लीग जे माण्हुनि जो बयानात पोइ उहे कीअं पिया ॾिसो त छा अॻिते हली इहो सिंध जे माण्हुनि में जेको आहे सो ख़ौफ़ पैदा करिणो आहे ऐं सिंध जे माण्हुनि में अनसर्टिनिटी पैदा करणी आहे। सिंध जी तक़सीम फ़रिश्ता बि नथा करे सघनि इहो लिखियलु आहे जेको आहे सो दीवारुनि ते त सिंध जी तक़सीम नथी थी सघे सिंध जी वहदत खे को बि नुक़सानु नथो पहुचाए सघे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हूंदे उन जे करे इहे जेके प्रेस कॉन्फ्रेंसियूं आहिनि धमकियुनि वारियूं उन्हनि ते जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी उनखे कंडेम करे थी ऐं इहो सम्झे थी त जेकॾहिं हिन मुल्क में सियासत करणी आहे त लिसानी तहसुब खां सवाइ सियासत कयो ऐं सिंध वाहिद सूबो आहे जिते लोकल गवर्नमेंट जो सिस्टम हले थो। पंजाब इलेक्शन कोन थो कराए ऐं तव्हां ॾिठो हूंदो त केपी में कहिड़ो सिस्टम आहे ऐं आर्टिकल 140A जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ी तरमीम में विधी लोकल गवर्नमेंट जे बारे में त हर सूबो पंहिंजी लोकल गवर्नमेंट क़ाइमु कंदो ऐं इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स खे फाइनेंशियल एडमिनिस्ट्रेटिव ऐं पॉलिटिकल सर मां लाल माली साहब ॾे वेंदुसि। लाल माली साहब जेका ॻाल्हि कनि पिया बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब ऐं
उहे बि चवनि सिंध वारी ॻाल्हि ई कान्हे का ऐं विरहाङे वारी ॻाल्हि त सोचे बि नथी सघिजे ऐं प्लस में 27वीं आइनी तरमीम बिल्कुलु वाज़े आहे अगरि अवां पढ़ी आहे त हुनजे नुकात जेके अवांजे साम्हूं आहिनि पोइ बाक़ी एतिराज़ छा जो अॼु पोइ पार्लियामेंट खां वठी करे सुप्रीम कोर्ट ताईं वॉक कई एहतजाज कयो ऐं मज़ीद एहतजाज जी हिकु कॉल ॾिनी आहे पोइ अव्हांखे हुन में कहिड़ा नुकात आहिनि जेके लॻनि पिया त वाक़ई हे भुट्टो जे आइन खे दफ़न करण वारी ॻाल्हि आहे? आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजो बि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी सां तालुक़ु आहे बैरिस्टर घुघरो साहब जो तालुक़ु आहे पर हाणे जेका इंटरनेशनल कमीशन ऑफ जूरिस्ट जेका आहे उन बि पंहिंजी हिकिड़ी स्टेटमेंट जारी कई आहे पाकिस्तान जे वॾनि वकीलनि ऐं रिटायर्ड जजिस पंहिंजो स्टेटमेंट जारी कयो जंहिंमां साफ़ इहो चयो वियो आहे त इन में सुप्रीम कोर्ट खे ख़तमु करे ऐं जेका जुडिशरी आहे उन जी आज़ादी खे ख़तमु करे उन खे एग्ज़िक्यूटिव जी हिकिड़ी ब्रांच ठाहियो वियो आहे। हाणे पाकिस्तान जी तारीख़ जा ॿ वॾा कंट्रोवर्शियल ऐं ॿिया ॿ वॾा जिन ते वधि में वधि चोरी जा इल्ज़ाम आहिनि उहे ॿ ख़ानदान आहिनि हिकिड़ो इहो ज़रदारी साहब जो आहे ॿियो शरीफ़ ख़ानदान आहे। हाणे सुप्रीम कोर्ट जा जजिस ही ॿई गॾिजी नाफ़िज़ पंहिंजो लॻाईंदा त आम माण्हू इहो सोचे थो त पाकिस्तान में पोइ कहिड़े क़िस्म जो इंसाफ़ हूंदो। इन खां त शहबाज शरीफ़ चङो निकितो जंहिं ते घटि में घटि चई त कानून खां मथां न आहियां न को के मज़हब में इहो आहे त को माण्हू के मुआशरे में कानून खां मथां थी सघे थो न ई के सुधरियल मुआशरे में इहो थी सघे थो त को माण्हू कानून खां मथां हुजे। हाणे माण्हुनि खे क़त्ल कंदा वतन चोरियूं कंदा वतन सिंध विकिणंदा वतन हिननि खां हाणे उहा ई ॻाल्हि बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब इहा ई ॻाल्हि पिया कनि सिंध विकिणण वारी ॻाल्हि जेका अवां कयो पिया चवनि सियासी बयान अचूं था पर ॻाल्हि इहा आहे त बाबा आइन या कानून पाकिस्तान में सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे न। ही आइन ऐं कानून खां मथां कीअं थी आहे हिननि खे कहिड़ो इख्तियार आहे हिननि खे त चोरी जा इल्ज़ाम आहिनि ही त शहबाज शरीफ़ हिननि ते त अरबे रुपयनि जी चोरी जा इल्ज़ाम आहे हिननि वञी हेल्प कया हिननि खे एस्टेब्लिशमेंट वञी हेल्प करणु आयो इहो कंहिंखां ढकियल छुपियल ॻाल्हि आहे। हाणे अचूं था 28वीं तरमीम जेको प्रोपोज़ड आहे ऐं बिल्कुलु ज़मीर घुमरो साहब जी ॻाल्हि खां इतफ़ाक़ कयां थो इहे सूबनि वारी ॻाल्हि मूंखे ज़ाती तरह खां लॻंदी आहे। हा हालांकि इहो रही आहे ख़्वाहिश सभिनी जी त सिंध खे टोड़ीनि पर इहो हिन वक़्तु हिकिड़ो स्मोक स्क्रीन आहे। पर पीपल्स पार्टी तव्हांखे यादि हूंदो कॾहिं इन शइ खां न कीबाईंदी हू पावर हासिल करण लाइ कुझु बि करे सघे थी। तव्हां ॾिठो ॿिटो निज़ाम कीअं आंदो हो पीपल्स पार्टी आंदो हो हाणे बि अहिड़े ई क़िस्म जो जेको आहे ख़दशात आहिनि त अहिड़े क़िस्म जो का शइ आणींदा। ही कैनालनि जी मंज़ूरी कंहिं ॾिनी जंहिं ते सॼे सिंध जेको आहे एहतजाज कयो उहो ज़रदारी साहब सदारती हाउस में वेही कयो जॾहिं सिंध जे माण्हुनि उन ते स्टैंड वरितो त पोइ उन खां पोइ ई साम्हूं आया ऐं हिननि चयो त जेको आहे असीं हाणे कैनालनि जा मुखालिफ़ आहियूं ऐं हिनखे ॿ क़दम पोइ ते हटणो पियो। सो सिंध जा माण्हू ऐं इहा ॻाल्हि करण त भई जेसिताईं पीपल्स पार्टी आहे त सिंध खे को नुक़सानु नथो पहुची सघे ऐं चवां थो जेसिताईं सिंध में सिंधी मौजूदु आहिनि सिंध जा माण्हू मौजूदु आहिनि हिन पैराग्राफ में त चई सघजनि पिया बैरिस्टर साहब जी ॻाल्हि त यानी कि ऐवान जेको आहे सिंध जो उन में अक्सरियत यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे जेसिताईं उहा आहे तेसिताईं त न थी सघंदो मगर अगरि उन्हनि खे हटायो वञे ऐं किथे किरायो वञे उन हुकूमत खे त पोइ ॿी ॻाल्हि आहे उनजो मक़सदु इहो हूंदो चवण जो। हाजी मुज़फ़र शजरा साहब सम्झूं त पोइ सर 28वीं आइनी तरमीम जेका अचणी आहे उन में जेका ॻाल्हि बैरिस्टर साहब बि ॻाल्हि पिया कनि ऐं लाल माली साहब बि ॻाल्हि पिया कनि सूबे खे विरहाङे वारी ॻाल्हि वाक़ई इहो मुश्किल थींदो जे अगरि अहिड़ा नुकात या कुझु वज़ारतूं 28वीं आइनी तरमीम में अवां वठण जी ॻाल्हि कई पोयनि ॾींहंनि में बि 27वीं आइनी तरमीम में छद ऐं मद सां ज़ोर सां तव्हांजा विफ़ाक़ी वज़ीर चवंदा रहिया त असांखे पॉपुलेशन ऐं जेको आहे सो एजुकेशन वापसि वठण जी ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि रखी बि वई हुई पर बिलावल भुट्टो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मां सम्झां थो उन्हनि इन ॻाल्हि खां इनकारी हुया छाकाणि 27वीं आइनी तरमीम मंज़ूर कराइणी हुई उन ते तव्हां मजबूर थी विया पर 28वीं आइनी तरमीम में अगरि अहिड़ा नुकात अचनि था त पोइ PML किथे हूंदी सर? पाकिस्तान पीपल्स पार्टी जिंदाबाद साईं ज़रदारी साहब जिंदाबाद सब शइ पास थी वेंदी का ॻाल्हि कोन्हे। सर बैरिस्टर साहब तव्हां अगरि हिते जवाबु ॾियणु चाहियो सर लाल माली साहब बि केतिरा ई सवाल उथारिया आहिनि ऐं आख़िर में अगरि ॻाल्हि कयूं त हाजी मुज़फ़र साहब चवनि पिया त बिलावल भुट्टो साहब जिंदाबाद पीपल्स पार्टी जिंदाबाद ऐं आसिफ अली साहब सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी साहब जिंदाबाद। साईं सही थो चए बिल्कुलु ऐं जेको लाल माली साहब जेके चयो त पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो जेका इम्यूनिटी आहे सदर वारी हाणे ॾिसो त सदर जे ऑफिस खे माज़ीअ में कीअं इस्तेमालु कयो वियो आहे
या त सदर ते जेको आहे प्रेशर आंदो वियो त उहो जमहूरियत खे ख़तमु करे, न त उनजे ख़िलाफ़ केस थिया वेंदा, या वरी जेकॾहिं सदर प्रिंसिपल स्टैंड वरितो त उन्हनि खे जेलनि में विधो वियो। उन जे करे पाकिस्तान जे कंटेक्स्ट में जमहूरियत जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त सदर खे इम्यूनिटी हुजे। ॿियनि मुल्कनि में बि इम्यूनिटी आहे ऐं सदर खे ऑलरेडी इम्यूनिटी हुई आइन में ॾिनल आहे, लेकिन टेन्यूअर जे दौरान ॾिनल आहे। हींअर लाइफ इम्यूनिटी आहे। जॾहिं फील्ड मार्शल खे इम्यूनिटी ॾिनी पई वञे त उन में इहो थियो त सदर जेको आहे सो सुप्रीम कमांडर आहे आर्मड फोर्सिस जो, त उनखे ॾिनी वञे ऐं सदर जो जेको रोल रहियो आहे माज़ीअ में जमहूरियत जे लाइ, मुंहिंजे ख़्याल में उन हवाले सां का इम्यूनिटी मुख़्तलिफ़ मुल्कनि में हूंदी आहे। इवन रशिया में त लाइफ इम्यूनिटी आहे, ॿियनि मुल्कनि में बि आहे। त उन में इहो जमहूरियत खे मज़बूत करणो आहे त जीअं सदर ते को बि जेको आहे सो का फोर्स प्रेशर न विझी सघे त उहो जमहूरियत जे ख़िलाफ़ वञे। मुंहिंजे ख़्याल में इहो जेको नुक़्तो आहे उहो जमहूरियत जे लाइ आहे, उनखे मज़बूत करण जे लाइ आहे। बाक़ी 27वीं तरमीम में फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोड असांजो जेको आहे सो मंशूर हो सभिनी, इवन इमरान खान बि उन ते सही आहे। बिल्कुलु त सुप्रीम कोर्ट खे असीं जेको आहे सो सिविल ऐं अपीलेट जुरिडिक्शन ॾींदासीं। बाक़ी असीं जेके फंडामेंटल राइट्स आहिनि या सूबनि जे विच में ऐं विफ़ाक़ जे विच में तकरार आहिनि, उन जे लाइ असीं फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाहींदासीं जेका चइनी सूबनि जे बराबरी जे बुनियाद ते मुश्तमिल हूंदी, उहा ठाही आहे। इहे ॿ नुक़्ता आहिनि। इहा ई 27वीं तरमीम आहे। इन में जेको आहे सो छा हू विफ़ाक़ी आइनी अदालत जेका सूबनि जे नंढनि सूबनि जे जेको आहे सो वॾी अक्सर ते मुश्तमिल आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ तहरीक था हलाइनि त इहे सूबनि खे हक़ छो मिलिया आहिनि या सूबनि जा जज छो विया आहिनि। सुप्रीम कोर्ट में कॾहिं नंढनि सूबनि जा जज रहिया आहिनि, उन्हनि जी कंपोज़िशन कॾहिं सही रही आहे। जेकॾहिं उन्हनि जी कंपोज़िशन पर सर हाणे 2 जजनि जी इस्तीफ़ाऊं अचण खां पोइ अॼु जेका मुख़्तलिफ़ ज़राए सां इहा बि ख़बर आई त वधीक जजनि जी इस्तीफ़ा अचण जो इम्कान आहे त उहे बि अची सघनि थियूं। पोइ चइजे त जज अगरि रोज़ाना जी बुनियाद ते अगरि इस्तीफ़ाऊं ॾींदा वञनि त तव्हां कानूनदान बि आहियो, पोइ कानूनी बहरान पैदा न थींदो, आइनी बहरान? ॾिसो, जेको जंहिंजो सेल्फ इंट्रेस्ट आहे, जेको सिस्टम में अॻे बि जजनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं, अॻे बि जेको आहे सो चौधरी जेको आहे सो तहरीक हलाई, उनखां पोइ जेको आहे सो जुडिशरी खे केतिरो नुक़सानु थियो, उनजे जेको आहे सो बहाली उन छा कयो। हीअ जेको आहे सो ज़ाहिर आहे किन माण्हुनि जा जेको आहे सो इंट्रेस्ट हूंदा आहिनि। बाक़ी जेका हुन लाल माली साहिबु ॻाल्हि कई त असां कैनाल जेको आहे सो अप्रूव कया, प्रेसिडेंट न प्रेसिडेंट जो अख़्तियार हो न उन अप्रूव कया, इहो बैकलेस प्रोपेगेंडा आहे। इनखे असीं रद्द करे चुका आहियूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो फेडरेशन में ऐं जमहूरियत में यकीन रखे थी ऐं उन जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि ऐं उहा उन ई प्रिंसिपल ते अॻिते वधंदी त जीअं सूबनि खे को नुक़सानु न पहुचे, सूबाई मुख़्तियारी खे नुक़सानु न पहुचे, अहिड़ी तरमीम खे नुक़सानु न पहुचे ऐं फेडरेशन खे नुक़सानु न पहुचे। इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके फंडामेंटल प्रिंसिपल्स आहिनि, उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी का कंप्रोमाइज़ न कई आहे। बाक़ी ॿियनि सभिनी पार्टियुनि जेको आहे सो सूबाई मुख़्तियारी जे ख़िलाफ़ 28वीं आइनी तरमीम जो सर जेके महिल ख़बरूं आहिनि आम सम्झो पिया त इहे सिर्फ़ु माण्हुनि खे डाइवर्ट करण जे लाइ आहिनि। सियासी जेके ख़बरूं आहिनि सियासी हल्कनि में, इहे सिर्फ़ु सियासत जी हद ताईं आहिनि, इहे सम्झो न पिया। मुंहिंजे ख़्याल में इहे इरेस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स आहिनि, छो त जेका आइनी तरमीम हूंदी आहे उन में कंसेंसस करणु तमामु जेको आहे ॾुखियो हूंदो आहे। 2/3 मेजॉरिटी घुरिजे मुल्क में, जेको आहे सो उहो कंसेंसस घुरिजे पॉलिटिकल पार्टी जो, उनखां पोइ ई थींदी आहे। ऐं उन में बि के तरमीमूं कहिड़ियूं आहिनि जेके फॉर एग्ज़ाम्पल जेके सूबाई मुख़्तियारी खे नुक़सानु पहुचाइनि थियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ी कंहिं तरमीम जी हिमायत न कंदी जेका सूबाई मुख़्तियारी खे नुक़सानु पहुचाए या जेका अहिड़ी तरमीम ते जेको आहे कंप्रोमाइज़ करे। असीं अॻम बि चई चुका आहियूं, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे पार्लियामेंट में तक़रीर कंदे चई चुको आहे, उन जे करे इहे शोशा छॾनि, सिंध जे माण्हुनि में ख़ौफ़ पैदा करणु, सिंध जे माण्हुनि में 27वीं तरमीम ते जेको आहे मिस इंटरप्रीट करे, उन्हनि जी जेको आहे मिस इंटरप्रिटेशन करे प्रोपेगेंडा करणु। पर सर जेका सखर में जेको वकला तंज़ीम जे तरफ़ां आमिर वराइच ऐं ॿिया जेके वकला अॻुवान आहिनि, उन्हनि वाज़े तौर ते चयो आहे त हिकु महिराण सिंध, जनूबी सिंध ऐं सूबनि सिंध में 3 हिसनि में विरहाइण जी मनसूबो तयारु थी चुको आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन फ़ैसिले जो साथ ॾिनी। इन बयाननि खे कीअं पिया ॾिसो, वाक़ई आहे ईअं? इहो 600 ऐं बेबुनियाद बयान आहिनि। सिंध जी जेका विरासत आहे उहा सिंध इंडिविज़िबल आहे, सम्झो न, उन्हनि जी विरासत थी कोन थी सघे। ऐं छा आहे त वकीलनि जूं इलेक्शन्स आहिनि न हाणे, उन में जेको आहे सो हाणे इलेक्शन्स आहिनि मुंहिंजे ख़्याल में 29 तारीख़ ते या दिसंबर में। उन सिलसिले में वकील इहे जेके पोज़ीशन उनखे न रखणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में। वकील तमामु जेको आहे सो पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि ऐं इहे सभु जेके बि आहिनि जेके तव्हां नाला कया, उनखे अहिड़ा स्टेटमेंट न ॾियणु घुरिजनि ऐं माण्हुनि में ख़ौफ़ पैदा करे ऐं पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी न ठाहिणु घुरिजे। बिल्कुल हकीकत साम्हूं आहे। अकबल साहब बाइंडअप की तरफ जा रहा हूँ, मुख्तसर अगर आप जवाब दीजिएगा कि वाक़तन लग रहा है कि जी अकबल साहब फरमाइएगा कि जो बैरिस्टर साहब बात कर रहे हैं या तहरीक इंसाफ का नुक्ता नज़र है या PMLN हाजी साहब कह रहे हैं कि बिलावल भुट्टो जिंदाबाद, पीपल्स पार्टी जिंदाबाद, सदर मुमलिकत आसिफ अली जिंदाबाद, जरदारी साहब जिंदाबाद, तो वाकई लग रहा है 28वीं आइनी तरमीम में
कुछ ऐसी चीज़ें हैं जो कि लग रहा है हाजी मुजफ्फर शजरा साहब को कि हाँ होंगी? ऐसा ही है, और दिसंबर में जो है ना उम्मीद है कि दिसंबर से पहले पहले या दिसंबर में जो है ना ये 28वीं तरमीम आ जाएगी, और उसमें जो ज्यादा अब फोकस किया जाएगा सूबों के हवाले से तो हम नहीं कह सकते, लेकिन 18वीं तरमीम में जो फंड्स का मसला है जो वो तो 12 अपनी जगह पे एक है, क्योंकि IMF की भी डिमांड रही है एक अरसे से कि जो डिस्ट्रीब्यूशन होती है टैक्सेस की सूबों को, तो उसकी वजह से विफाक के पास जो फंड्स बहुत कम रह जाते हैं और विफाक जो है वो खसारे में आ जाता है, तो उस खसारे को पूरा करने के लिए जो है वो विफाक सूबों को टैक्सेस के जो देता है वो पैसे उसमें कमी। बहुत शुक्रिया। वक्त की कमी की वजह से मुझे प्रोग्राम रोकना पड़ रहा है। मोहम्मद अकमल साहब आपने वक्त निकाला, बैरिस्टर सेनेटर ज़मीर घुमरो साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी अवां वक्त करियो मुझे प्रोग्राम जे लाइ, लाल माली साहब साबिक़ रुकन क़ौमी असम्बली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं अॻूणो सूबाई वज़ीर APL ऐं नून जा सीनियर अॻवान हाजी मुज़फ्फर शजरा साहब, अवां जी भी वॾी महिरबानी। चईनी महिमान सां अॼु पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि कईसीं, बिलख़ुसूस 27वीं आइनी तरमीम खां पोइ 28वीं आइनी तरमीम जेका अचे पई उन ते बि ॻाल्हि कईसीं। इन सां गॾोगॾु तय आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कश्मीर में जेका हुकूमत क़ाइमु कई आहे उहा आहे त 8 महीननि जी, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो यकीन आहे त ईंदड़ इलेक्शन में बि वरी उहे खटे करे इन कश्मीर जे ऐवान में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत सां अचे वापसि वेहंदी। सुभाणे ताईं आफ्ताब मोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।